फितरे जी जीअं ॻाल्हि हले पई ऐं ज़कात जी बि असीं ॻाल्हि कयूं पिया। ज़कात जीअं ॾियणु चवंदा आहिनि त सैयद खे ममनू आहे, मना आहे। छा फितरो ऐं सदको ॾियण बि मना आहे, न ॾिजे? ज़बरदस्त। ॾिसो, सदको बेसिकली ज़कात आहे, ॿियो सदको नाफ़िल आहे। जी। नफ़ली सदको जेको आहे, मिसाल तोहफ़े जे तौर ते उहो तव्हां ॾेई सघो था। जीअं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में को माण्हू का शइ खणी आयो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीअ छा आहे? त चई या रसूल अल्लाह इहो सदको आहे। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो सहाबा खे ॾिनो त तव्हां खाओ। उन मां हिकिड़ी खारक हसनैन करीमैन मजा कंहिं हिकु खाधी त पाण फरमायो कख कख, हिनखे उछल, ॿाहिरि कढ, हिनखे मुंहं मां ॿाहिरि कढ। छो जे करे सैयद पाक आहे आले नबी सल्लल्लाहु, ऐं ज़कात उन्हनि खे तव्हां नथा ॾेई सघो। हा, अव्हां जेकॾहिं उनखे ॾेई था सघो त तोहफ़ो ॾेई सघो था। उहो ई माण्हू जंहिंजो नालो हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु, उहो ई माण्हू ॿिए दफ़े आयो ऐं उहो कुझु खजूरूं टोकरी में खणी अचे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनियूं। त पाण फरमायूं छा आहे? चई अर्ज़ु कई या रसूल अल्लाह हीउ तोहफ़ो आहे। त पाण फरमायूं तहाइफ़ू तहाइबू, तोहफ़ो ॾींदा कयो, मोहबत वधंदी। बेशक हिकिड़ो पाणी जो गिलास बि आहे या तव्हां कंहिंजे लाइ हिकिड़ो बटण आहे या का नंढड़ी शइ आहे, पर तोहफ़े जे तौर ते तोहफ़े में तव्हां सलाम बि चवंदा आहियो न, इहे वॾा हूंदा। त पाण करीम तोहफ़े खे क़बूल कयो ऐं पंहिंजे अहल बैत खे बि उहो खारायूं। पर तोहफ़े खां सवाइ जेका शइ हूंदी, सदको ऐं ज़कात, उहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़बूल कोन कंदा। उहो ग़रीबनि मिसकीननि नादारनि में विराए छॾींदा। हिकिड़ो शख़्स पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आयो, उन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रोज़े मूं रोज़ो भञी विधो आहे। शरीयत चए थी त रोज़ो जेकॾहिं ॼाणी वाणी भॻई त उहो 60 मिसकीननि खे खाधो खाराईंदो या ग़ुलाम आज़ादु कंदो। छो जे करे ग़ुलाम उन टाइम ते सेल परचेस थींदा, जानवर थिए थो न मार्केट में सेल। पोइ इस्लाम हिकिड़ो बहितरीन तरीक़ो कढियो त का ग़लती थिए तव्हां ग़ुलाम आज़ादु कयो, त जीअं जंहिंजूं गर्दनूं फाथल आहिनि न उहे आज़ादु थियनि। ऐं टियों या त 60 ॾींहं मुतवातिर रोज़ा रखे। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिकिड़ो ग़ुलाम आज़ादु कर। या रसूल अल्लाह ग़ुलाम किसां आज़ादु कयां, कुझु ई कोन्हे, उन लाइ पैसा खपनि। पाण फरमायूं त 60 मिसकीननि खे खाधो खाराए। या रसूल किथां खारायां, ग़रीब आहियां मां पाण फरमाया 60 रोज़ा रख। या रसूल हिकिड़ो ई भञी छॾियो अथमि, हिकिड़ो ई भञी छॾियो मां, हाणे 60 रोज़ा कीअं? त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ठीकु आहे। एतिरे में हिकिड़ो शख़्स आयो, पोइ खजूरनि जो टोकरो खणी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं साइल, सुवाल कंदड़ किथे आहे? पोइ चई रसूल पाण फरमायूं ख़ुशि, हीअ वठि ऐं इनखे मदीने में जेके ग़रीब मिसकीन आहिनि उन्हनि ते पिराए छॾ। त उहो बि वॾो हुनजो को कॉन्फिडेंस हो हुन साहबी जो। हुन चयो या रसूल अल्लाह, हीअ जेके 2 वादियूं आहिनि न, इन्हनि वादियुनि जे दरमियान में मूंखां वधीक को ग़रीब कोन्हे को। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा हुनखे फरमायो त वरी पाण करीमनि जी सखा बि ॾिसो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सखियुनि जा बि इमाम आहिनि, सखियुनि जा बि इमाम आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु मुजाहिदनि जा बि इमाम आहिनि, सचनि जा बि इमाम आहिनि, आबिदनि जा बि इमाम आहिनि, ज़ाहिदनि जा बि इमाम आहिनि, अंबियान जा बि इमाम आहिनि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हीअ वठि ऐं हीअ तूं ऐं तुंहिंजो अहलो अयाल खाए, इहो तुंहिंजे तरफ़ां जेको आहे सो कफ़ारो आहे रोज़े जो। हाणे इन मां छा ख़बर पई त जेका ज़कात आहे उहा तव्हां सैयद खे नथा ॾेई सघो। सैयद जी हुईं मदद कयो, आले नबी आहे, तव्हां हुईं मदद कयो, पर तव्हां ज़कात हुनखे कंहिं सूरत में कोन था ॾेई सघो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं टाइम आहे त मां हीअ ॻाल्हि कयां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आशियाने मुबारक खां ॿाहिरि निकिता ऐं बुख हुई। पाण करीम सॼी ज़िंदगी में ज़कात कान ॾिनी, छो जे करे केतिरो माल ईंदो पाण करीम हुनखे विराए छॾींदा। ऐं त माण्हू पहिरीं खीसा भरीनि था न, पोइ बैंक अकाउंट भरीनि था, मुख़्तलिफ़ बैंकुनि में अकाउंट्स आहिनि। बाबा मरी वेंदे उते को अकाउंट कोन हलंदो, न को मीज़ान जो हलंदो, या UBL जो हलंदो, न इलाइट जो हलंदो, उते अमलनि जो अकाउंट हलंदो। जेके दुनिया में किरदार ऐं पॉज़िटिविटी जेका तूं छॾे वियो, उहा तोखे क़यामत में महशर जे मैदान में क़बर में हशर में कमु ईंदी। ऐं उन बादशाह वटि जेको पेश थींदे न, उन बादशाह ते ॿियो बादशाह बि कोन हूंदो।